हजरत बहाउद्दीन ज़करिया मुल्तान वारा गौस बहावल हक सुभान अल्लाह ता चओ बाबा अल्लाह जे वली जो नालो ॿुधो घटम घट सुभान अल्लाह पाण चई छॾियो असां को छो था चऊं मञीदा हो न अल्लाह जे वली खे अयो हजरत गौसल आलमीन गौस बहावल हक मुल्तान वारो बे मुरीद त पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो फरमाइंदो आ सगे दरगाह जीलानी बहावल हक मुल्तानी सगे दरगाह जीलानी बहावल हक मुल्तानी अल मदद या गौस जीलानी बहावल हक मुल्तानी सगे दरगाह जीलानी बहावल हक मुल्तानी अल मदद या गौस जीलानी बहावल हक मुल्तानी जेठो सगे दरगाह जीलानी जेठो ओ सोना दस्तगीर मां त तुझे दरवाजे जो कुतड़ो आया सगे दरगाह जीलानी बहावल हक मुल्तानी अॻिते ॻाल्हि निकिरी वेंदी टाइम घणो गुज़री वेंदो हज़रत गौस बहावल हक मुल्तान वारा हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो मुस्लमान भाइरो तो असां तरफ़ जो वाइदो विसारे छॾिया आया सजदो यादि न रहियो आवाज़ यादि न रहियो अल्लाह जे वलीअ खे त यादि हिकिड़े ॾिहाड़े वज़ू कयो अथई मुसल्लो पाण सां गॾिजी करे खणी करे अंदर पंहिंजे हुजरे में हलियो वियो आहे टिनि ॾींहंनि ताईं अल्लाह जो वली ॿाहिरि कोन आयो आहे ॿाहिरि हज़ार जे तादाद में हिकिड़ो ॾिहाड़ो गुज़रियो ॿियो ॾिहाड़ो गुज़रियो टियों ॾिहाड़ो गुज़री वियो आहे मुंहिंजा त मखलूक अचे गॾु थी आहे मुरीद ख़ादिम गॾु थिया त मुर्शिद जो दीदार थी पवे छा कयूं टे ॾींहं थिया हाणे मुर्शिद ॿाहिरि कोन आयो आहे अंदर नमाज़ जे टाइम ते अल्लाह जो वली नमाज़ पियो पढ़े बाक़ी वेठो रोए नमाज जे टाइम ते नमाज पढ़े पियो बाक़ी अंदर रुगो रोअण जो आवाज़ मुरीद ख़ादिम परेशान थी विया हिकु ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो अॼु टियों ॾींहुं आहे साईं ॿाहिरि को नथो अचे ॿाहिरि निकिरे असांखे दीदार कराए त असां मुर्शिद जो दीदार कयूं लाए दिल पर दिल विच तेरे देखण दे विच फेरे मां भी पूरी सिंध बलोचिस्तान तो घुमा तहां जड़ा थकल मूंखे भी काथे कोन मिलिया ॻाल्हायो बाबा सुभान अल्लाह जो आवाज़ घटो घट निकिरे तव्हां जो यार लाए दिल पर दिल विच तेरे देखण दे विच फेरे तेरे देखण दे विच फेरे लाए दिल पर दिल विच तेरे देखण दे विच फेरे तेरे देखण दे विच फेरे लाए दिल पर दिल विच जेको ए दिल है मेरा बे मुसल्ला ए दिल है अर्शे मुअल्ला ए दिल है तूरे तजल्ला हिन दिल पर रह दे तेरे देखण दे विच फेरे लाए दिल पर दिल विच हिन दिल जी तू सफ़ाई करे त ॾिस न यार हिन दिल खे अल्लाह जे वलीअनि जो मज़ो रखाए चखाए त ॾिस मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो गाॾीअ में चऊं पिया साईं जे ख़लीफ़े साईं माजिद मूंखे चयो त साईं जो हुकुम आहे त मीराद बि ॿुधाइणो आहे त अल्लाह जे वलीअनि जो शान बि ॿुधाइणो आहे सुभान अल्लाह त चओ तू हिन दिल जी सफ़ाई करे त ॾिस न हिन दिल में यार विहारे ॾिस अल्लाह जे हबीब खे तू पंहिंजे दिल में जगह
जे वक्त सोमाने जो मो तरफ काबतुल्लाह शरीफ ए इशारो कंदो अल्लाह अकबर ए इशारो ये हुंदो आ त सब कम कोई ते फिटा के मौला हाने दिल तो सा लगाया सुभान अल्लाह जेको है ए दिल है मेहराब मुसल्ला ए दिल है अर्श मो अल्लाह है तो सही ए दिल है तूरे तजल्ला माना नमाज महबूब फरमाया तो नमाज में मुझे उम्मत जो मेराज मां मोहम्मद ला मकान ते वनी रब जो दीदार कयो पर मुझी उम्मत में नमाज में अल्लाह जो दीदार कयो है तो सही असा जो तुझो मुझो मुर्शिद सोहणो अली हजरत अली का पूछो सोहरा बे खबर नमाज में जब अल्लाह जो दीदार कयो थी हजरत अली जे तो अली जो सजदो कंदो ही ना है जैसे रब जो दीदार अल्लाह तो सही यार केड़े जवान जा मुरीद हो कि पांजो दग संभाल पांजो रस्तो संभाल बसा के काले हलवा दरूद मुझे हबीब दे पर तो गाल उठाया सल्लल्लाहु अलैहि या या हबीब अल्लाह वो अदड़ा जब मतलब यार तुझे दिल में बेही रहे हो ना जी तू चवंदे रब उई कंदो अलायो तो सही हजरत सुल्तान इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह सुतो पे और बादशाह हुआ सुतो पे पांजे हालात में आधी रात जो पांजे मलात जे मथों ज्यादा गालान बुधो तई पूछा कई केरा जो बादशाह जे मलात बहन जादी रात जो तो गालाए केरा त मथे चढ़ायो चवण लगा बादशाह सलामत असा जा उठ विजा जी वया है असा उठ के ता गोढो पिया बादशाह सलामत के कावर आईया जवे तो वडा के बेवकूफ हो उठ वरी जे को बादशाह जे हालात में थोड़ा ही मिलदा वो तो अल्लाह जा मलाइका चवण लगा बादशाह सलामत जे उठ बादशाह जे हालात में न मिलंदो आ यार निंडू कंदे वो सुल्तान रब बिन मिलंदो आ उठी को रब जी गोला बे कर सुभान अल्लाह निंडू कंदे न मिलंदई बेटा ईसा फरमांदा सुबह उठी जागो निंड न कजे एतरी तो जो भायो साणी सो तमा झांदे जो माग सुल्तानी सुहाग अदा निंडू कंदे न मिले ये अखर के उजाला देना पौंदे महबूब ते दरूद सलाम पढ़ना पौंदे अल्लाह जो जिक्र करना पौंदे रसूलुल्लाह के सजदा करना पौंदे वो अखर अख सा लगंदे त मदीने जो मीर तो के ज़ियारत कराए छदींदई इनके धक्को लगी अल्लाह जे वली के उठो सुबह जो नमाज पढ़ी उबे ही पांजी सजी बादशाही रैयत घुराई वजीर सब घराए बैठो वजीर आजम के चे वजीर आजम मुझी घरवारी के हमला ये मरद मुखे बचड़ो जमे जदी बालक थे ये बादशाही उन जे हवाले कजा है परवानो लिखी दो जाए पैसी तई तो वट अमानता पैसे मुझी बादशाही के हला के भला तू काले थो वने जी मां पांजे यार के रिझान थो वना सुभान अल्लाह अब रब तो सौलो पर तू रिझा के सही ना मुझे उस्ताद साईं शेर मुस्तफा शेर पढ़दो हो रब रिझाएन सौलो रब रिझाएन सौलो रब पांदो की ची में पाए अदा मेरे दई महबूब मोहम्मद परवर रखे पर चाहे अदा वजीर आजम जो के भला काडे की बसी बादशाही तू वट मां पांजे परवर रब के रिझाई जो सुन जे यार के रिझाई जो एकड़ो पाण सा बगड़ो खई मुसल्लो खई तस्बीह खणी हलियो जंगल हो न जंगल में वेहिरो बरसा दरिया हो वे बैठे अल्लाह जी इबादत में मशगूल थी वा साल ब गुजरियो वो वजीर आजम पाण ही शहर ते निकतो पांजे बादशाही सा हलंदे हलंदे उन जंगल खां जो अचे इसे तो सुल्तान इब्राहिम बिन अदम बैठो आ करी कंडड़ा थी वियो वा पांजे जिस्म ते गोदड़ी पईया हुआ फाटी पईया आई सुई संगे सा बैठो पांजे कपड़े के टोपोड़े वडियो खबर यो काकड़ जो आयो आ वजीर आजम काकड़ काकड़ के काकड़ यो काकड़ से बंदो पाजी काई च
हर 15 ॾींहं तो चवे त तेल लाहियां थो, वरी उन टाइम ते बरक़रार रखोसि। जागो था? हाँ ये करे थो न। अञा ताईं 2 महीना 3 गुज़री विया त अञा त साह ॻाल्हि त कान कई अथई। अव्हांखे का बि उमेद हिन हुकूमत मां न रखणु खपे। ये अहिड़ा ई हूंदव कि कमाईंदव त खाईंदव, हिक ॿिए सां मुंडनि ते विढ़ी छेड़ो करे हिक ॿिए जा मथा फाड़ींदा हो। कहिड़ो लाचार पियो अथव। हर हिक सां रबड़ न थियो रबड़ जेको अचे सही मौट लाइ सही तोखे न ॾियां मौट बच्चन समेत तोखे वरी उहो वञे वरी साईं इजाज़त ॾिनो छा चए बाबा पाणे जो सैयद आहियां दुआ सभु मां ॾींदो साईं क़ुर जो कसम बसा तुंहिंजा खादम सभु मौट तुंहिंजा वरी फिरी मां आयसि जब मां सगुर ईअं न कयो मां बि तव्हांखे वाइज़ नसीहत कंदो आहियां भले मूंखे साईं हाणे तोखे न ॾींदासीं त पोइ ॿुधण जो मक़ाम आहे माना सभिनी सां कहिड़ो तोखे लाचार पियो तू चवेसि मां फलाणे सां हा कई आहे उनखे ॾींदुसि वाइदे ख़िलाफ़ न कबी मुस्लमान जो कमु न आहे ॻाल्हायो अरे पर मां तो तोखे चवां त लीगलो लीगले सां ख़ुशि पीपलो पीपले सां ख़ुशि पर मदीने वारे साईं जो आशिक़ मदीने वारे मीर सां ख़ुशि हुजे असांखे मौत जी परवाह कान्हे का पर यार घटि में घटि एतिरो ॾिस ॾियां कि वहाबी खे मौत कॾहिं बि न ॾिजां ॾींदव छा न मौत ॾिजां या रसूल अल्लाह चवण वारनि खे ॻाल्हायो बाबा ॻाल्हायो मौत कंहिंखे ॾिबो जेको या रसूल अल्लाह जो नारो हणे ऐं उनखे चओ त भई इस्लाम नदीअ में बि या रसूल अल्लाह जो नारो हण त असां तोखे मौत ॾियो ॻाल्हायो 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 आवाज़ आहे न पर मां अर्ज़ पे कयो त हो वेठो अल्लाह जो वली पंहिंजे हथ सां गोदड़ी सिबे वज़ीर आज़म खे दुख थियो बादशाह असांजो कहिड़े हाल में थी वियो आहे आयो सलाम ॾिने अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बादशाह जो वालेकुम सलाम रहमतुल्लाह व बरकातहू ओ बादशाह सलामत हे कड़ी फकीरी अख्तियार कई थी ही कड़ी छा इबादत या त तू घर में करे सके पियो हे तू इन जाए ते हाल ॾिस तुझे या गोदड़ी ॾिस फाटी पई आहे पाण सिबी थो वेठे तू बादशाह मुल्क जो मालिक आहे बादशाह छा कयो उन सुई में धागो कढी दरिया पे उछली छॾनि सुई उछले जी वज़ीर जी या सुई कढी आणे ॾे ॻाल्हायो यार वज़ीर जो के बड़ा सुई कुर्बान वञा कीअं लिखंदी हेतिरी सुई ॿई ॾुड़ी अलाए काॾे अलाए कई कुंड में फाती छपर में फाती कई बूढ़े में कई काह में अलाए काथे वञी फाती पई अलाए मिटीअ में वई हाणे मां किथां कढां हिनखे हज़रत सुल्तान इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि फरमाइस तू नथो कढी सघे थी न के बिला जी भई मां कढी ॾियां त पोइ कि भला कीअं निकिरंदी नंढड़ी सुई वई हली जे ॾिस त मां केॾो कढां पाण फरमाए थो ओ दरिया जूं मछियो मुंहिंजी सुई पाणीअ में वई आहे खणी अचो ॻाल्हायो हज़रत जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो त हज़रत सुल्तान इब्राहिम बिन अदम हीअं पियो चवे हुन पंहिंजे ॿोलीअ में ॻाल्हि कई आहे 7,000 माहिए सोज़ने ज़रदर दहाल माहिए हज़ारे मच्छू सोन जी सुई खणी पंहिंजे दरिया जे किनारे सां वाफे बीठियो बादशाह सलामत इब्राहिम बिन अदम खे पियो चवनि आ बादशाह वठ सुई पर सोन जी सुई बाबा ॻाल्हायो कड़ी सोन जी सुइयूं मच्छू खणी ॿाहिरि किनारे खां वेठियो ओ अल्लाह जा माना हुओ चवे मुंहिंजी खण हो चए मुंहिंजी सुई खण मुंहिंजी सुई खण वज़ीर अजब में पइजी वियो सोन जूं सुइयूं खणी आयूं छा था सम्झो जे पाण हुजऊं हा त हाली किलो खंड गॾु कयूं हा सोन जहिड़ी शइ बाबा खपे अल्लाह जे वली ॾिठो त न इहा मुंहिंजी सुई न आहे पर ॾियो ख़बर जागो था त हथ मथे खणी ॾाढियां सुभाणे अल्लाह जा वात जेतिरी अल्लाह ताक़त ॾिनी अथव एतिरी सुभाणे अल्लाह जो ॿुधो मच्छू किथे यूं चओ पाणी मच्छू किथे बादशाह किथे वेठो हो दरिया जे किनारे ते दरिया जे किनारे ते चई त ओ दरिया जूं मच्छू मुंहिंजी सुई खणी जो हेठि किरी पई आहे उन्हनि कीअं पाणीअ में सॾु ॿुधो
ॻाल्हायो यार ॻाल्हायो सॾु ॿुधण खां पोइ वरी सोन जूं सुयूं खणी आयूं मुला खे जो तूं जे तो नबी मां जहिड़ो आहे तूं त कुतीअ खे त सॾु करे सां निदे वारी तुंहिंजे सॾ ते अचे डंडरे पागे वारी कुती तुंहिंजे सॾ ते कोन ईंदी आहे तूं नबी जहिड़ो कीअं थींदे अरे चरिया अल्लाह जे वली इंसान भागा रखोस पांजी मारू बताए शरीर दी ने भागा एरो ने भागो थी पयो आ एरो ने भागो थी पयो सूरत तुजी फिरी वईया शक्ल तुजी कितनी खंजीर जड़ी थी वईया अल्लाह जे वली इंसान भागा नफदा ये अल्लाह जा दोस्त है वो मिन दूनिल्लाह खुद है कहां वारा अहले सुन्नत जा उहे के वली अल्लाह जा दोस्त है मिन दूनिल्लाह खुद है अल्लाह जा वली अल्लाह जा दोस्त है अरे तुझे सदते कुत्ती भी ना नहीं दिया अल्लाह जे वली जे सदते दरिया जो मछु सोच जो सुयो करी पहुंची ॻाल्हायो हा या न वो वज़ीर आज़म में हैरान थी वियो हे छा सुन हाणे एक सुल्तान इब्राहिम बिन अदम जो जन मछियो इहा मुंहिंजी सुई ना है या सुई मुंहिंजी ना है मुखे पांजी कटल सुई आणे दियो आखिर हिकड़ी मच्छी निकली आ उहा कटल सुई खणी आई अल्लाह जे वली उहा वरती आ मुझे गाल करण जो मकसद ई वा तू पांजी दिल के साफ कर अल्लाह जे जिक्र सा अल्लाह जे हबीब जे जिक्र सा सलात व सलाम सा दिल के साफ सुथरो कर वो दिस त किए तो मुंजा दा मजा पाणे चऊं भला ॾियो ख़बर काथों हलियासीं हजरत गौसल आलमीन गौस बहावल हक सुभान अल्लाह त चओ प्रियो ॾिहारो जो मखलूक अचे गॾु थी मुर्शिद जो दीदार थे अंदर बिन पिया वञनि जो अदब वारा बिना इजाज़त जे न वेंदासीं प्रियो ॾिहारो जमल थियो त हजरत शाह रुकन आलम रुकन दीन रुकन आलम कुतुब आलम 8-9 साल उम्र घणी बाबा हजरत गौसल आलमीन जो पोटो वा पुट जो पुटरा अज साईं मुखे बुधायो त साईं मुझे पोटरे अल्लाह जो कुरान याद कयो सुभान अल्लाह त चओ अदा अल्लाह कंदो त हिकड़े ॾिहारे साईं जो पोटो आलम में थी अमा जे इलाइके के इल्म सां रंगे छॾे आमीन चओ अपा सैयद आलम हुजे हाफ़िज़ हुजे मिंबर त उन्हनि जो हक़ आहे न ॻाल्हायो हा या न तू भी पंहिंजा बच्चा छॾे आलम बनाए कारी बनाए हाफ़िज़ बनाए ज़रूरी थी हे तमाम ॾुखियो दौर थी इल्म जो मुजादा झेड़ो आहे लठ ठुके जो झेड़ो ना है इल्म जो कमाल आहे इल्म जी ॻाल्हि आहे मुंहिंजा दोस्तो वज़ीरो उम्र घणी अथसि यादि कर 8 या 9 साल हलंदो हलंदो घरों पंहिंजो ख्याल निकिरी आयो जंहिंमहिल जो आयो त सभिनी खणी भाकुर पाता अरे शाहरुख ने आलम आयो गौसल आलमीन जी मोहब्बत वरसा घणी होंदी सभई चवण था ओ शाहरुख ने आलम जी साईं दादा साईं तो जो ट्रियो ॾिहारो तस अंदर बैठो थो रोए अलाए केड़ी ॻाल्हि मेहरबानी कर अंदर वञो राज पुछिया छो थो रोए पियो जे रोण जी ॻाल्हि आहे असां गॾी सभई रो बेटा ईसा फरमाईंदो आहे जे रोण सारी छन तमारा ॾींहं रोआ वो धरती सब धुआ मुल्कन सान लतीफ जे रुको रोए बो तो कोन ॿियो को बि करणो पवंदो न सही वञ त सही शाहरुख ने आलम जो तव्हां इते बि हो मां वञा थो पुछी जो अचां वाह बि हुजे हा न ज़ोरी दर खोले आ पर ही अदब वारा पोइते बीठा हाणे शाहरुख ने आलम अंदर टपी वियो चओ सुभान अल्लाह अॾियां त चओ ऐं शाहरुख ने आलम केॾी हस्ती आहे ॿुधायां शाहरुख ने आलम रहमतुल्लाह अलैहि जे हयाती मुबारका में हिकिड़ी अवाणियाणी ही औरत छा हुई बाबा साईं वटि दरगाह ते खीर अचे साईं खे खीर अचे ॾे साईं वठंदो भई हलंदी सिलसिलो हलंदो खीर ॾेई वञे कुझु ॾींहं खां पोइ अरसे खां पोइ आख़िर फना है जहान इत्तिफ़ाक़ सां वो बीमार थी पई मरी वई अब तवजो आहे मरी वई उहा केरु चओ वाणियाणी केरु बाबा वाणियाणी
हाज़ुरी ॾींदी खीर ॾींदी साईं सां मोहबत कंदी वरी वई त हुननि वाणीअ ने अर्थी कढी पाण मैयत चवंदा आहियूं खट वो अर्थी चवंदा आहिनि अर्थी कढियूं हेॾो शाहरुख ने आलम में पंहिंजे आस्थाने खां लॻियो अचे ॾिसे त अॼु वाणिया त ॻोठ जा सुञाणनि पिया हिक ॿिए खे पुछा कई अबा केरा जिसे असांजी औरत नालो छा अथसि जी फलाणी नालो अथसि छा थियो आहे जी मरी वई आहे काॾे था खणी वञो जी वञूं था साड़ण हज़रत शाहरुख ने आलम चयो न बाबा इहा सड़ंदी कान इहा त असांजी मुरीदियाणी आहे या मुस्लमान आहे या सड़ंदी कान उन्हनि जो क़िबला जो नालो वाणी आयो असां वटि आऊ भगत कंदी हरे राम करे संगे राम करे हे छा चिल्लायोसि बाबा इनखे मोटायो तव्हां न साड़ंदी न इहे पूर्वी न साईं इहो हिक ते साईं बीह ते चई चङो भला हाणे ॻाल्हि ॿुधो हिन खां भला पुछूं था माईअ खां पाण हिन खां पुछूं था जेकॾहिं चवे त मां वाणियाणी आहियां त पोइ साड़ियोसि वञी पर जे चवे कलमो पढ़े ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सही है मरी वई आहे ॻाल्हाई दी की कि बिन सां ॻाल्हाए न ॻाल्हाए पर मूंसां त ॻाल्हाई दी न हज़रत शाहरुख ने आलम इशारो कयो आहे ओ भाई साहब कुम बेइज़निल्लाह तो अल्लाह जे अमर सां उथी वेठी आहे पाण फरमांदा दे ख़बर तू वाणियाणी आहे या मुस्लमान आहे कलमो पढ़ंदी आहे उन वाणियाणी चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हथ कटे भजी वञो ये असांजी मुरीदियाणी एॾे साहिब करामत पर उम्र घणी आहे 8-9 साल अंदर टपी वियो ॾिसे त ॾाढो साईं रोए थो वेठो सिर सजदे में आहे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला मुसल्लो पुसी वियो आहे सुहानी मुबारक पुसी वई आहे हेठि ज़मीन आली थी वई आहे मथों पुठड़ीअ ते हथड़ो रखी करे ॾाढा साईं छा ॻाल्हि आहे टियों ॾिहाड़ो आहे रो था पिया कहिड़ी ॻाल्हि आहे राज़ खां वाक़ुफ़ कयो जे रुअण जी ॻाल्हि आहे त असां बि तोसां गॾिजी रोऊं छा ॻाल्हि आहे पाण आवाज़ सुञातो त शाहरुख ने आलम जो आवाज़ आहे पंहिंजो सिर मुबारक मथे खणी फरमाइनि था शाहरुख ने आलम जी क़िबला आलम अरवाह में अल्लाह चयो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न आहियां हाओ क़िबला अल्लाह चयो पोइ हर हिक रूह जवाब ॾिनो हो त कालू भला हाओ तूं असांजो रब आहे हा सयाद इहे चवण खां बाद में हर हिक रूह अल्लाह खे बस सजदा कया छा कया बस सजदा कया हर हिक रूह जे हा ॾाढा साईं याद आहे ओ तव्हां रो छो था जे रोआ इन जे करे थो हिकिड़ो सजदो मूंखे यादि आहे त मां कयो हो हिकु सजदो मूंखे यादि आहे त मां अल्लाह जे हुज़ूर में करे उथियुसि ॿिए सजदे जी मूंखे यादगिरी कान्हे अल्लाह जे हुज़ूर में कयुमि अल्लाह रहिजी वियो अल्लाह कज़ा थी वियो इन दुख मूंखे रुआरियो ओ मुस्लमानो आलम अरवाह वारो सजदो अल्लाह जे वलीअ खे यादि पियो आहे रोए तो 3 ॾींहं थिया आहिनि रोंदो रहियो आहे तो असां त फर्ज़ मुजादा कज़ा करे छॾियासीं अछूं ॾाढियूं थी वयूं क़बर में पेर पइजी विया निमाज़ ते पाण वेठो कोन आहियो यार पंहिंजो कहिड़ो हाल थींदो ॻाल्हायो सोना ॻाल्हायो निमाज़ पढ़ो था नमाज़ जे वेठो न नेट हलाईंदो सॼी राति नेट खे वेठो तो ॾिसी पियो इहो कॾहिं चयो सुबुह जी निमाज़ पढ़ा अल्लाह जो क़ुरान खोले तिलावत कया
अॼु वाइदो कयो त अलाह जी नमाज़ पढ़ंदासीं को न थकबे चओ इंशाअल्लाह ताला नमाज़ पढ़ंदासीं ॾिसो अलाह जे वलीअ खे उहो आलम में अरवाह वारो सजदे वारियो आहे शाहरुख ने आलम खे चई तो इन सजदे मूंखे यादगिरी जो कान्हे न चवां तो अलाए कयुम अलाए रहिजी वियुसि इन मूंखे वारियो आहे शाहरुख ने आलम जी उम्र 8-9 साल आहे उहो तो चवे ॾाॾा साईं मूंखे बिल्कुलु यादि आहे तव्हां बराबरि पहिरियों सजदो करे उथी वेठा हो वो ॿियो सजदो तोखे मां पाण करायो तुंहिंजे ॿिए सजदे जो शाहिद मां शाहरुख ने आलम आहियां